अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी सन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी वधायल ऐं संवारियल। पीर असामुद्दीन राशिदीअ खां इंटरव्यू। हीअ इंटरव्यू मोहतरम ख़ान मोहम्मद पंवर सिंधी पब्लिकेशन जाम शोरो लाइ वरितो ऐं उनखे अप्रैल 1973 ईस्वी वारे पर्चे में शाया कयो। हीउ पर्चो पीर असामुद्दीन राशिदी नंबर करे कढियो वियो हो। हीउ इंटरव्यू मुतअदिद भेरा छपिजी चुको आहे। सिंध हिकु मर्दम ख़ेज़ सरज़मीन आहे। हिन वॾा वॾा सियासतदान, आलिम, शाइर, अदीब, दानिश्वर ऐं तारीख़ नवीस पैदा कया आहिनि। पीर असामुद्दीन राशिदी तारीख़ में जेका महारत ऐं हैसियत रखे थो, पाकिस्तान में उनजे मुक़ाबले जो को विरले हूंदो ऐं सिंध खे अहिड़नि सपूतनि ते फ़ख़्रु आहे। सिंधी पब्लिकेशन जो चोथों किताब पीर असामुद्दीन राशिदी नंबर कढण जो सोचे असां पीर साहिब सां उनजो इज़हार कयोसीं ऐं 8 मार्च ते शाम जो 5:30 बजे वक़्तु वठी मुक़ररु वक़्त ते पीर मज़हर ऐं मां पीर ख़लील खे कैमरा समेत साण करे कराचीअ में जमशेद रोड ते पीर साहिब जे बंगले ते अची सहिड़ियासूं। राशिदी साहिबु ॿाहिरि दरवाज़े ते असांजो आदरभाउ कयो ऐं वठी वञी पंहिंजी लाइब्रेरीअ में विहारियो, जंहिंमें कई अलमारियूं किताबनि सां सथल पियूं हुयूं, जहां संदसि लिखण पढ़ण जी ऑफिस पिणु आहे। संदसि सुम्हण वारो कमरो पिणु भरिसां आहे, जेको पिणु किताबनि सां भरियो पियो हो। दरियुनि ते ख्वाह खटुनि जे चौधारी ऐं विहाणे सां गॾु किताब ई किताब पिया हुआ। लाइब्रेरीअ में किताब अलमारियुनि में तरतीब सां पिया हुआ, लेकिन कैटलॉग न हुअण करे राशिदी साहिबु ॿुधायो त ज़रूरत वक़्तु किताब मौजूदु हूंदे बि न लभंदो आहे ऐं पोइ ख़रीद करिणो पवंदो आहे। पीर साहिब जी लाइब्रेरीअ में घर में ख्वाह ॻोठ में अटकल 40,000 खनि किताब आहिनि, जिन में 200 खनि कलमी नुस्ख़ा पिणु आहिनि। असां इंटरव्यू जो बाक़ाइदा सिलसिलो शुरू कंदे संदन इब्तिदाई तालीम बाबति पुछियो त पाण चवणु लॻो त इब्तिदाई तालीम ॻोठ में ख़ानगी नमूने मौलवी साहिब वटि फ़ारसी, अरबी ऐं सिंधी पढ़ियासूं। जा बि अधूरी रहिजी वई, दस्तारबंदी न थी सघी। असांजे ॾाॾे पीर शाह ख़ासि असां 2 भाइरनि अली मोहम्मद शाह ऐं मूं लाइ ॻोठ जी मस्जिद में उहो मकतबु खोलायो हो। ॾाॾो असांजो वॾो आलिम हो ऐं पंहिंजो निसाब शुरू करायईं, जंहिंमें अंग्रेज़ी अलिफ़बे ऐं फ़ारसीअ जो सिधो तरीक़ो शामिलु हुआ ऐं उन वक़्तु इल्मु, दानिश ऐं ॼाण हासिलु करण लाइ हो। नौकिरीअ जो ख़्यालु बि न हूंदो हो ऐं नौकिरीअ खे ऐब सम्झियो वेंदो हो। शहरनि में रहण जी बजाए ॿहिराड़ियुनि में रहण ऐं ज़मींदारी करण खे इज़त वारो, महिमान नवाज़ ऐं मुअज़्ज़िज़ सम्झियो वेंदो हो। तारीख़ ऐं अदब जी ॼाण हासिलु करणु इल्म जो मक़सदु हो। इल्मु रोज़गार जो ज़रियो न, पर ज़हन ऐं फ़िक्र जी परवरिश ऐं बुलंदीअ लाइ हो। उन खां अलावा असांजो ख़ानदान बि इल्मी ऐं अदबी हो। असांजो सिलसिलो पीर पागारे सिबक़तुल्लाह शाह सां आहे, जंहिंखे 2 पुट अली मोहम्मद शाह ऐं अली गौहर शाह हुआ। वॾो अली मोहम्मद शाह हो, जंहिंजो पुटु असांजो ॾाॾो पीर शाह हो। अली मोहम्मद शाह वॾे हुअण जे बावजूदि पग न वरिती ऐं उनजो तवजो इल्मु, अदब, तिब ऐं हिकमत तरफ़ हो ऐं ॾाॾो ऐं ॿिया संदसि भाइर उन तरफ़ तवजो रखंदड़ हुआ ऐं तिब, इल्मु, हिकमत ते काफ़ी किताब लिखिया अथनि। इल्मी, अदबी ऐं लिखियलु पढ़ियलु माहौल हुअण करे अंग्रेज़ी, उर्दू, ख़्वाह सिंधी सभु अख़बारूं ईंदियूं हुयूं। ज़मींदार हुअण करे इज़त आबरू पिणु हुई ऐं वालिद साहिब वारा कुझु अंग्रेज़ परस्त हुआ। भरिसां नुसरत स्टेशन ते मां ऐं अली मोहम्मद स्टेशन मास्टर वटि अंग्रेज़ी पढ़णु वेंदा हुआसीं। अरबी फ़ारसी अॻु में ख़तमु कई हुईसूं, छो त माइट वधीक ॿाहिरि न मोकिलींदा हुआ जो अॻिते पढ़ी वधि में वधि मुख़्तियारकार थिबो हो, लेकिन नौकिरी करण खे ऐब सम्झियो वेंदो हो। असांजे उन वक़्तु रहणी करणी सुठी हूंदी हुई ऐं नुसरत स्टेशन तां 3 पैसनि जो कार्ड लिखी विलायत मां VP ज़रिए घरू ज़रूरत जो सामान घुराईंदा हुआसीं। ईमानदारी हुई, ज़रो बि ज़ाया न थींदो हो। सहाफ़ती ज़िंदगीअ जी शुरूआति करण बाबति पीर साहिब चवणु लॻो, पहिरीं अली मोहम्मद शाह 1922-23 ईस्वी धारे कराचीअ मां अंग्रेज़ी अख़बार सिंध टाइम्स में लिखणु शुरू कयो ऐं 1925 ईस्वीअ में मौलाना आज़ाद जे अख़बार जे नमूने ते अल राशिद अख़बार
बहिमण मां कढंदा हुआसीं। मां साणस मदद में हूंदो हुउसि। मुंहिंजी सहाफ़ती ज़िंदगीअ जो आगाज़ 1928 ईस्वीअ खां थिए थो। हफ़्तेवार सिंध ज़मीनदार सखर मां निकिरंदी हुई या ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़े जी हुई। हिन हिक भेरे सखर वेंदे मूंखे नुसरत स्टेशन ते मिलण लाइ चयो, जिते मां मिलियोमांसि त पोस्ट जे लिफ़ाफ़े जे कागज़ जे टुकर ते मैनेजर ॾांहुं लिखी ॾिनई त हसामुद्दीन खे 30 रुपया माहवार पघार सां सिंध ज़मीनदार जो एडिटर मुक़ररु कयो वञे। मूंखां सुवाल कयो त तव्हां ख़ुशहाल घराणे सां तालुक़ु रखो था, पोइ बि तव्हांजी ज़िंदगी कसम परसीअ में छो गुज़री आहे? पाण चवणु लॻो त असांजा माइट अंग्रेज़ परस्त हुआ ऐं असां अंग्रेज़नि ऐं हिननि जी पॉलिसीअ ख़िलाफ़ु लिखंदा हुआसीं ऐं पोइ असां ॿई भाइर बाग़ी थी घरां निकितासीं ऐं घरां का बि मदद न मिलंदी हुई। असां जॾहिं कराचीअ शुरूअ में आयासीं त वफ़ाई प्रेस वटि फुटपाथ ते सुम्हंदा हुआसीं। कराचीअ मां सुबुह सिंध अख़बार कढंदा हुआसीं। अख़बार लाइ सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सर हाजी अब्दुल्ला हारून जो ताउन ऐं मदद हूंदी हुई। अख़बार ते उन वक़्तु को बि ख़र्चु न हूंदो हो। 14 आना कागज़ जो रिम मिलंदो हो ऐं 400 रुपयनि में असां सॼी प्रेस सितारा सिंध ठाही हुई। पोइ अल हिज़्ब अख़बार कढी हुईसीं। तव्हांजो सियासत सां बि को तालुक़ु रहियो? चवणु लॻो त मुंहिंजो घणो लाड़ो लिखण पढ़ण ॾांहुं हो, लेकिन पसे परदा सियासत सां बि अली मोहम्मद शाह सां गॾु रहंदो हुउसि। जिना साहब हिकु दफ़े मुस्लिम लीग काउंसिल ते मूंखे बि मेंबर करे रखियो हो ऐं अली मोहम्मद शाह जो मुंहिंजो वॾो भाउ आहे। उन सां बावजूदि नज़रियाती इख़्तिलाफ़नि जे जो मां तरक़ी पसंदि ऐं क़ौम परस्त आहियां ऐं हू रुजत पसंदि, लेकिन मां हिन सां सियासत में ॿांह ॿेली थी रहियो आहियां। वञण ॾिठण वक़्तु बि अली मोहम्मद राशिदी साहिब सां तव्हां साथ ॾिनो? हसामुद्दीन शाह चवणु लॻो, बिल्कुलु न। मूं हुन जी सख़्तु मुखालफ़त कई ऐं उन लाइ हिन खे चयुमि बि। बहरहाल बावजूदि मुतज़ाद तबियतुनि हुअण जे बि असां गॾिजी कमु कयो आहे ऐं वधीक पंहिंजे ॾाॾे खां मुतासिर आहियां, जेको इल्मु दोस्त हो, यूरोपी लिबास पाईंदो हो, अंग्रेज़ी अरबी ऐं फ़ारसीअ जो ॼाणू हो। साईं राशिदी साहिब सां असांजी कचहरी मची चुकी हुई ऐं असां संदसि ज़िंदगीअ जी फिल्म ॾिसी रहिया हुआसीं ऐं ईअं पिया महसूसु कयूं त असां बि साणसि गॾु हुआसीं। पीर ख़लील फ़ोटा वठी रहियो हो त छोकिरो चांहि खणी आयो। बहरहाल चांहि बि असांजे रिहाइण में रुकावट न विधी ऐं पीर साहिब जो सिलसिला कलाम जारी रखंदे चयो त 1937 ईस्वीअ में असांजो वालिद साहिबु फ़ौत थी वियो, जंहिं करे मूं वरी ज़मीनदारी संभाली ऐं अली मोहम्मद सियासत, लेकिन अदब सां दिलचस्पी ऐं मुताले में फ़र्क़ु न आयो, पाण वधियो। उन ज़माने में असांखे सर ग़ुलाम हुसैन वज़ारत ॾाढो तंग कयो। 10-15 केस हूंदा ई हूंदा हुआ। पोइ हिकु दफ़े GM सैद ऐं पीर इलाही बख़्श चकाई चक में हिकु कॉन्फ्रेंस मां थी अची रहिया हुआ। वाट ते असांजे स्टेशन ते वालिद साहिब जी ताज़ियत लाइ लथा। राति जो कचहरीअ बाद पीर इलाही बख़्श सुम्ही पियो ऐं GM सैद, अली मोहम्मद शाह ऐं मूं बुख़ारी हेठां वेही उन लाइ सोचियो। फ़ैसिलो थियो त मार्च सेशन में कट मोशन आणिजे। पोइ अली मोहम्मद शाह कराची हलियो आयो ऐं उन नमूने वज़ारत ड्राठी वई ऐं अला बख़्श वज़ारत इक़्तिदार में आई, जेका इनक़िलाबी हुई। पीर इलाही बख़्श जे वज़ीर थियण बाद अली मोहम्मद शाह उन सां सिंध जो गश्त कयो ऐं पहिरियों भेरो माण्हुनि अमलदारनि ऐं कामोरनि खे गारियूं ॾियणु शुरू कयूं। बहरहाल असां सियासी मौज़ू छॾे वरी कुझु संदसि अदबी ज़िंदगीअ तरफ़ वधी आयासीं। लिखण तरफ़ दिलचस्पी कीअं थी? मूं अटकल 30-35 किताब लिखिया आहिनि ऐं मुंहिंजे लिखण जी शुरूआति अख़बार नवीसीअ सां थी ऐं हिन वक़्त बि मां किताबनि जो मुसवदो अख़बार वांगुरु सिल्पुनि ते लिखंदो आहियां। पीर साहिब मेज़ ते रखियल लिखियल सिल्पूं ॾेखारींदे चयो, फ़ारसी सां वधीक दिलचस्पी अथमि ऐं उन में वधीक लिखियो अथमि, जो बुनियादी अदब फ़ारसीअ में आहे। असांजे सिंध जी तारीख़ जा सोर्स बुक्स फ़ारसीअ में आहिनि ऐं मुंहिंजा उर्दू, फ़ारसी ऐं सिंधीअ में हिन वक़्त ताईं अटकल 30-35 किताब शाया थी चुका आहिनि। उनखां अलावा पंहिंजे 50 वरिया ज़िंदगीअ जो मुशाहिदो पिणु लिखियो अथमि, जंहिंजो नालो जीअं ॾिठो आहे मूं हो। हीउ किताबु हूॾो थी हू ॾींहं जे नाले सां 1977 ईस्वीअ में शाया थियो आहे, पर GM सैद जे उन नाले सां शाया थियल किताब बाद उन जो नालो बदिलाए रखंदुसि ऐं वक़्तु अचण ते शाया कयो वेंदो, जो उन में के तल्ख़ हक़ीक़तूं पिणु बयानु कयल आहिनि, जेकनि खे नागवार बि लॻनि। तव्हां कॾहिं शहर बि चयो? हा, कंहिं ज़माने में शहर बि चवंदो हुउसि ऐं हिकु तवील नज़म सुहिणी मियार ते लिखी हुअमि, जा सिंध ज़मींदार में छपी हुई, जंहिंखे मरहूम मुख़लिस पिणु दाद ॾिनो हो।
पंहिंजे उस्ताद ग़ुलाम सरवर फ़क़ीर प्रोफेसर अयाज़ क़ादरीअ जो पीउ जे फ़ौत थियण ते पिणु हिकु मरसियो लिखियो हुउमि जो बि तमामु सुठो हो। हाणे शेर पढ़ंदो आहियां ऐं उन सां दिलचस्पी आहे पर लिखंदो न आहियां। सुखन शनास आहियां। उन खां अलावा अफ़साना ऐं नाविल लिखण सां पिणु शौक़ु हूंदो हुउमि ऐं कुझु शाया बि थिया हुआ। मौजूदा सिंधी अदब बाबति तव्हांजो छा रायो आहे? मौजूदा सिंधी अदब बाबति अदब बिल्कुलु उमेद अफ़ज़ा आहे। अॻु अदब में को मक़सदु न हो, तक़लीदी ऐं रिवायती हो। अॼुकल्ह तफ़रीही तालीमी ऐं मक़सद सां आहे, बेमक़सदु न आहे। अॻु बादशाहनि जी रुगो सनाख़्वानी थींदी हुई पर हाणे मॉडर्न नमूने लिखियो वञे थो। अफ़साना, तारीख़, ख़्वाह शेर मक़सद सां भरपूर आहे। सिंधी अदब सरकारी सरपरस्ती न हुजण जे बावजूदि वॾी हिमत सां तरक़ी कई आहे। ज़रूरत उन जी आहे त सिंधी अदब ऐं अदीबनि जी हिमत अफ़ज़ाई करणु घुरिजे। तारीख़ लिखण लाइ उन्हनि खे हिमथाइणु घुरिजे ऐं सभ खां अवल तारीख़ लाइ सोर्स बुक्स हुअणु घुरिजनि। मुग़लनि खां वठी मीरनि ताईं ख़त शाया थियणु घुरिजनि जंहिंजी काफ़ी तारीख़ी अहमियत आहे। लेकिन हिते किसो ई उल्टो आहे। सिंधी अदबी बोर्ड लाइ पीर साहिबु चवणु लॻो त उन ते अणपढ़ियलनि वॾेरनि जो राॼु आहे जंहिंखे ॼाण बिल्कुलु न आहे। उनजो मिसाल ॾींदे हिन चयो त मूं 20 वरियनि खां महिनत सां ठटे ते तहक़ीक़ात करे मक़ालो लिखियो आहे जंहिं ते हुकूमत मास्टर प्लान ठाहियो आहे जंहिंमें तारीख़ी हदूं ॼाणायल आहिनि ऐं उहो मक़ालो बहिराणे में शाया थियो आहे जंहिं लाइ बोर्ड जे साहिबनि चयो त इहो अजायो आहे। उन करे मां हाणे ईरान जे इदारनि ऐं सेंट्रल एशिया लाइ लिखां थो। उन खां अलावा मशाइख़ सिविस्तान आसार क़दीमा वारनि तरफ़ां छपिजी रहियो आहे। लिखण खां सवाइ बचियल वक़्त में मुतालियो कंदो आहियां ऐं शाम जो कराचीअ जे बुक स्टॉलनि ते किताब जाचींदो आहियां जंहिंजो घणो करे कर्ज़ी हूंदो आहियां ऐं हाणे त किताब संभालणु मूं लाइ मुश्किल थी पियो आहे। हिकु त 20-25 हज़ार किताबनि लाइ जॻह न आहे, ॿियो त मूं वटि को अमलो न आहे। उन करे हाणे लाइब्रेरी विकिणे जी ताड़ में आहियां। सिंध यूनिवर्सिटीअ खे नथा ॾियो? चवणु लॻो त आउं पैसनि ते ॾियण लाइ तयारु आहियां छो त मूं वॾी महिनत ऐं जिदोजहद सां किताब गॾु कया आहिनि ऐं हाणे उन्हनि जे वठण लाइ को तयारु थिए। यूनिवर्सिटी जेकॾहिं वठंदी त उनखे अवलियत ॾिनी वेंदी ऐं अहिड़ीअ तरह GM सैयद ऐं सिंध जे ॿियनि बुज़ुर्गनि जे किताबनि जी हिफ़ाज़त पिणु कई वञे त बहितरु। पंहिंजी लाइब्रेरी लाइ ॿुधायईं त गुज़िरियल हंगामनि में उन ते पथराव वग़ैरह जी कोशिशि कई वई हुई लेकिन हिफ़ाज़ती इंतिज़ाम चङे हुअण करे बचाव थी वियो। पीर साहिबु ॿुधायो त मुंहिंजनि किताबनि जो हिन वक़्तु कैटलॉग बि न आहे। 2-3 ॾींहं हिकु ॿ हमराह रखियमि लेकिन उहे भॼी विया पर कुझु किताब बि खणी वञी रदीअ वारनि गाॾनि ते विकियाऊं। हिकु किताबु पंजाब जे वज़ीर ख़ज़ाना हनीफ़ रामे मूंखे सूखड़ी ॾिनो हो सो हिनखे हिकु दोस्त फुटपाथ वारनि स्टॉलनि तां वठी मोकिलियो हो। सिंध जे नौजवान नस्ल लाइ तव्हांजो छा रायो आहे? राशिदी साहिबु जवाबु ॾिनो त मां अॼुकल्ह जे सिंधी नौजवाननि मां बिल्कुलु मुतमइन ऐं पुरुमीद आहियां। GM सैयद जे फ़िक्र जेका जागृता पैदा कई आहे ऐं नौजवाननि जी तहरीक जंहिंजो बुनियादु 4 मार्च खां पियो उन नौजवाननि में इनक़िलाब आंदो आहे ऐं असांजा नौजवान दुनिया जी तरक़ी याफ़्ता मुल्कनि खां कंहिं बि ॻाल्हि में घटि न आहिनि ऐं तमामु ज़हीन आहिनि। पाकिस्तान में ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में अफ़साना, नाविल, मज़मून, ख़्वाह शेर वधीक फ़िक्र अंगेज़ सिर्फ़ु सिंधियुनि जो ई आहे ऐं मां पढ़ंदो आहियां ऐं मुंहिंजो ईमान ताज़ो थी वेंदो आहे। मां यकीन सां चवां थो त पाकिस्तान में बामक़सद अदब सिर्फ़ु सिंधियुनि जो आहे। बहरहाल तॾहिं बि तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे अदब जे लिहाज़ खां घटि आहे। अञा महिनत ऐं जिदोजहद जी ज़रूरत आहे। उन लाइ पाण में ॿधी हुजे छो त असां मुसीबत में आहियूं, ज़हनी तरह आज़ादु न आहियूं। अॻु हिंदुस्तान असांजा हक़ खसिया हुआ ऐं हाणे उन जी जाइ नशीन माण्हुनि वॾनि ख़्वाह नंढनि सरकारी नीम सरकारी इदारनि में सिंधियुनि खे नौकिरियुनि खां महरूम कयो वियो आहे ऐं असांजा नौजवान दर बदर रोज़गार लाइ परेशान आहिनि ऐं मजबूरनि मसूद नूरानी ऐं लाला कादिर जहिड़ा नौजवान हुकूमत वटि विकामजनि था। पर जेकॾहिं आज़ादु शहरनि वांगुरु बाइज़त रोज़गार मिले त ईअं न थिए। साईं हसामुद्दीन शाह चवणु लॻो त असां वटि तमामु वॾियुनि सलाहियतुनि वारा माण्हू हर मैदान ते मौजूदु आहिनि ऐं हर फ़न में सिंधी अॻिते आहिनि। असां वटि AK बिरोही ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु दुनिया जो बहितरीनु ज़हन रखंदड़नि मां आहिनि। अलामा आया काज़ी आलिमनि में, उर्दू लिखंदड़नि में अली मोहम्मद शाह ऐं तारीख़ में मूं जेतिरी खोजना कंहिं न कई आहे। सियासतदाननि में GM सैयद आहे जो कॾहिं बि विकामी नथो सघे ऐं हाणे सुजाॻीअ जो दौरु आहे, सभु को पंहिंजे लाइ सोचे पियो। पंजाब में हाणे सराइकीअ वारा बि पंहिंजी ॿोलीअ लाइ जिदोजहद में आहिनि।
छो त बहावलपुर मुल्तान जो सिराइकी ॻाल्हाईंदड़ हिसो सरहद सूबे खां वॾो आहे। उन करे सिंध जे नौजवाननि खे बि पंहिंजी जिदोजहद वधीक तेज़ करणु घुरिजे। जो हुकूमत ते आसिरो रखणो न आहे, पर नौजवाननि ते इहो भार आहे। जेकॾहिं नौजवाननि सुस्ती कई त सिंध क़यामत ताईं कंधु न खणंदी ऐं कॾहिं बि खेनि बख़्श न कंदी। तारीख़ सां तव्हांजी दिलचस्पी कीअं थी? नंढे हूंदे मज़हबी तालीम हुअण करे इस्लामी तारीख़ पढ़ण करे तारीख़ नवेसी सां दिलचस्पी थी ऐं 1930 ईस्वीअ में राजा ॾाहर ख़िलाफ़ु मज़मून लिखियुमि। पाण चवणु लॻो त मुस्लमाननि जी तारीख़ खून सां भरियलु आहे। अवाम त का शइ न रहियो आहे, सिर्फ़ु इस्लाम जे नाले खे इस्तेमालु कयो वियो आहे। अहमद शाह अब्दाली, महमूद गज़नवी, बाबर, शाहजहान, जहांगीर, आलमगीर, औरंगज़ेब इस्लाम जे नाले में ज़ुल्म कया ऐं दिल्ली मुल्क जो तख़्तगाह रही, पर उते हाणे बि हिंदू घणा रहनि था। पीर साहिबु उन मौक़े ते मिड़ई कावड़ में अची वियो ऐं चवणु लॻो त इस्लाम जो को बि ठेकेदार न आहे। असां बि ख़ुदा खे मञूं था ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत आहे, पर हाणे किसो ई निरालो आहे ऐं उहो मंसूर वारो आहे। राजदी साहिबु मौजूदा तारीख़ लिखण बाबति चवणु लॻो त अॼुकल्ह तारीख़ बिल्कुलु ग़लति लिखी वञे थी ऐं हक़ीक़तुनि खे मस्ख़ कयो वञे थो। हालिया तारीख़ त आहे ई कान ऐं हिन वक़्तु तारीख़ इस्लाम जो नज़रियो रखी पोइ लिखनि था। हालांकि तारीख़ मुस्लमान न थींदी आहे, पर तारीख़ थींदी आहे ऐं तारीख़ हिन वक़्तु साइंसी ऐं जदीद तरीक़े मूजिबि न लिखी वई त पोइ सम्झ में ई न ईंदी। पीर साहिब जो असां काफ़ी वक़्तु वठी चुका हुआसीं। उथण महिल पंहिंजे सुम्हण वारे कमरे में वठी हलियो, जिते लाइब्रेरी वारे नमूने किताब दरियुनि ते सथिया पिया हुआ। विहाणे जे ॿिन्ही पासे किताब पिया हुआ, ख़ुसूसन शाह जो रिसालो ऐं मसनवी मौलाना रूम जन खे पीर साहिबु दिलचस्पीअ सां पढ़ंदो आहे। ही पिया हुआ। कमरे जा कुझु फ़ोटो वठण बाद असां संदसि थोरो मञे ॿाहिरि निकितासीं ऐं राशिदी बिरादरान जी पाण में इतिहाद ऐं हिक ॿिए सां मदद करण वारी ॻाल्हि पीर मज़हर ते अहिड़ो असरु कयो जो चवणु लॻो त यार मां बि अहिड़े नमूने वॾे भाउ पीर मुज़फ़र ते अहिड़ो असरु कयो जो चवणु लॻो त यार मां बि अहिड़े नमूने वॾे भाउ पीर मज़हर जी मदद कंदुसि ऐं ॿांह ॿेली थी रहंदुसि।